आस्क मुफ्ती मुजीब रहमान। अच्छा, सब खां पहिरियां सवाल आयो त साईं जिस्म ते टेटू जा निशान लॻण कीअं आहिनि। काफ़ी माण्हू ख़ूबसूरतीअ लाइ जिस्म ते टेटू जा निशान लॻाराइनि था, उहो कीअं आहे। अच्छा, सब खां पहिरियां टेटू खे सम्झणु खपे त टेटू नेठि आहे छा। अच्छा, टेटू हिकु ख़ासि क़िस्म जो निशान आहे जेके बंदा जिस्म ते ख़ूबसूरतीअ लाइ लॻाईंदा आहिनि। पोइ उन में नालो बि थींदो आहे टेटू जे अंदरि। कंहिं जानवर जो तस्वीर बि जेको आहे जिस्म ते छापराईंदा आहिनि, इनखे बि टेटू चइबो आहे। ऐं बाज़ परिंदनि जी तस्वीर बि बंदा जिस्म ते एड कराईंदा आहिनि, इनखे बि टेटू चइबो आहे। यानी टेटू जो फुल फॉर्म इहो ई आहे त जिस्म ते ख़ूबसूरती लाइ निशान लॻाइणु, इनखे जेको टेटू चइबो आहे। हाणे इस्लाम जे तहत ऐं अहिड़ी तरह शरीयत जे तहत जिस्म ते टेटू जा निशान लॻाइणु नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। इहो कल्चर जेको आहे ॿाहिरि कंट्रियुनि जे अंदरि तमामु ज़्यादा आहे। ख़ासि करे हिंदू क़ौम टेटू जे निशान खे जेको आहे ज़्यादा पसंदि कंदी आहे। इन खां अलावा बाज़ ईसाई बि जिस्म ते टेटू जा निशान लॻाराईंदा आहिनि ऐं बाज़ यहूदी बि जिस्म ते टेटू जा निशान लॻाराईंदा आहिनि। मुसलमाननि जे लाइ कंहिं क़िस्म जी कोई बि इजाज़त नाहे त उहे पंहिंजे जिस्म ते टेटू जा जेको आहे निशान लॻाराइनि। असांजे तमामु मुसलमाननि जे अंदरि, औरतुनि जे अंदरि, मर्दनि जे अंदरि इहो हिकिड़ो मर्ज़ु अचणु शुरू थी वियो आहे त जिस्म ते जीअं ॿाहिरि मुल्क में हिंदू जेको आहे क़ौम ऐं अहिड़ी तरह यहूदी ऐं बाज़ ईसाई जिस्म ते टेटू जा निशान लॻाराइनि था। ऐं असांजो तमामु वॾियूं औरतूं बि जिस्म ते अॼुकल्ह टेटू जा निशान लॻाराइनि थियूं ऐं मर्द बि लॻाराइनि था। यादि रहणु खपे त इहो नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। क़ुरान हकीम में हिकु मक़ामात ते शैतान कसम खयो, कसम इहो खयो त मां या अल्लाह ज़रूरु तुंहिंजे इंसाननि जी जेकी तख़लीक़ थियल आहे, जेकी तूं इंसाननि जी तख़लीक़ कई आहे, मां ज़रूरु उन तख़लीक़ खे तब्दील कंदुमि। हे शैतान अल्लाह ताला सां कसम खयो त जेको बि बंदो अल्लाह ताला जी तख़लीक़ खे तब्दील करण जी कोशिशि करे त इहो शैतान जे अमुर ते हले थो। साईं, काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त जंहिं औरत जो मुड़ुसु मरी वञे त इहा खट ते बि न सुम्हे ऐं कमकार बि न करे, उन जी वज़ाहत लाज़िमी कंदा। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहणु खपे त कंहिं औरत जो मुड़ुसु जेको आहे मरी वियो आहे त इहा औरत हाणे इदत में वेहंदी 4 महीना 10 ॾींहं। क़ुरान हकीम इन जी इदत जेको आहे बयानु कई आहे। बाक़ी हाणे इदत में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं न आहिनि करणियूं। औरत खे कंहिं क़िस्म जो कोई बि ज़ीनत वारो लिबास न आहे पाइणो। औरत खे कंहिं क़िस्म जो कोई बि पंहिंजो हुस्न अहिड़ी शइ जिस्म ते न आहे लॻाइणी जंहिं ते औरत जो हुस्न जेको आहे ज़्यादा थी वञे। मसलन तौरु क्रीम, पाउडर या अहिड़ी तरह सुर्खी या अहिड़ी तरह सुबुह पाइणु। इन खां अलावा ॿियूं हज़ारे शयूं जेके थी सघंदियूं जेके औरत जे हुस्न खे ज़्यादा जेको आहे प्रमोट कंदियूं आहिनि। नओं लिबास न आहे पाइणो इदती हालत में, ऐं हिजाब करिणो आहे, ॾेरनि खां बि हिजाब करिणो आहे, ऐं जेके बि नामाराम मर्द ॿिया आहिनि उन्हनि खां बि जेको आहे पाण खे लिकाइणो आहे। बाक़ी हाणे औरत इदत में इदती हालत में हेठि सुम्हे या खट ते सुम्हे, हे काफ़ी असां वटि रेशो हलंदो आहे त औरत इदत में यानी खट ते न सुम्हे, हेठि सुम्हे, त इहो बिल्कुलु अहिड़ो को बि हुकुम न आहे। औरत जेकॾहिं इदती हालत में बेड ते सुम्हे थी त बि ठीकु आहे, खट ते सुम्हे थी त बि ठीकु आहे। जेकॾहिं इन ॿिनि शयुनि जो इंतज़ाम न आहे त औरत हेठि बि सुम्ही सघे थी। त इस्लाम इन शइ खे बयानु न कयो आहे त औरत हेठि सुम्हे, खट ते सुम्हे या पलंग ते सुम्हे या बेड ते सुम्हे, इन जो कोई बि हुकुम न आहे। औरत इन 3 शयुनि मां किथे बि सुम्ही सघे थी। आख़िरी रहियो मसइलो त औरत जेकॾहिं इंतिहाई ग़रीब आहे ऐं मुड़ुसु उन जो मरी वियो आहे त उहो जेकॾहिं सिलाई जो कमु करे थी, कपिड़ा जेको आहे सिलाई करे थी या अहिड़ी तरह रिलियूं जेको आहे सिबे थी, बाज़ औक़ात बिस्तरा औरतूं सिबंदियूं आहिनि, इन खे जेकॾहिं सिलाई करे थी त उनजो छा हुकुम आहे। छा औरत इहा इदती हालत में इहो कमकार करे सघे थी? नथी करे सघे। त औरत इदती हालत में इहे कमकार करे सघे थी। जेकॾहिं औरत ग़रीब आहे ऐं ॿियो को उन जे लाइ वसाइल न आहिनि त औरत सिलाई बि करे सघे थी इदती हालत में। औरत इन खां अलावा बिस्तरा बि सिबी सघे थी, जेके असांजे काफ़ी इलाइक़नि जे अंदरि रेशो आहे। औरतूं काफ़ी जेको आहे रिलियूं वग़ैरह सिबंदियूं आहिनि। त इहे सभु जेको आहे कमकार औरत हिजाब सां पर्दे में करे सघे थी। अच्छा, लास्ट में इहा बि ॻाल्हि ईंदी आहे त जेकॾहिं औरत सिलाई वग़ैरह करे त काफ़ी औरतूं ॿाहिरियूं ईंदियूं त उहे हिन सां कलाम बि कंदियूं, त ज़रूरत जे एतबार सां उहो कलाम बि करे सघे थी। यानी का औरत कपिड़ा ॾियणु आई, इन खां बाद में औरत चयो त फ़लाणी हे ड्रेस मुंहिंजी आहे, हे मुंहिंजी फ़लाणी धीउ जी आहे, हे फ़लाणी जेको आहे धीउ जी आहे, त इन ते एतिरो कलाम जेकॾहिं औरत करे थी इदत वारी त उहो कलाम बि करे सघे थी। कंहिं क़िस्म जो कोई उन जे अंदरि टेंशन न आहे। त हे इदत या अहकाम आहिनि। अच्छा, साईं, काफ़ी औरतूं पोलियो जे इदारे में कमु कंदियूं आहिनि, उन जी वज़ाहत कयो त छा उन में कमु करणु जाइज़ आहे या न आहे।
अच्छा, रही ॻाल्हि इहा त इस्लाम त हिकु उहो मज़हब आहे जे औरतुनि खे घरनि ताईं मदद कयो आहे। इन में औरत जी इज़त जेको आहे बका में रहंदी ऐं अहिड़ी तरह उन औरत जी इज़त जेको आहे सलामती में रहंदी। बाक़ी रहियो मसइलो पोले जे इदारे जे अंदरि औरतूं कमु करे सघंदियूं या नथियूं करे सघनि। अच्छा, इहो इदारो जेतिरे ताईं असांखे मालूमात पई आहे त इहो इदारे जे अंदरि हिकिड़ो रूल आहे। उहो रूल इहो आहे त औरत तेसि ताईं जेको आहे पोले जे कम जे अंदरि कमु नथी करे सघे जेसि ताईं उन सां ॿियो को मर्द अटैच न हुजे। अच्छा, अटैच मां मुराद इहो आहे त यानी को न को मर्द उन औरत सां गॾु हूंदो, जेको हिकिड़े ॻोठ में वञे, कंहिं शहर में वञे, कंहिं इलाइक़े में वञे त उहो मर्द उनखे उन ॻोठ ताईं, उन शहर ताईं वठी वेंदो या अहिड़ी तरह उन महले ताईं वठी वेंदो। त यादि रहणु खपे त इहा औरत जेकॾहिं कंहिं बि नामारम मर्द सां अगरि ड्यूटी कंदी या पोले इदारे में कमु कंदी त इन औरत लाइ नाजाइज़ हराम अमल आहे। ॾिसो, शैतान इंतिहाई गुमराह करण जो वॾे में वॾो जेको तरीक़ो इस्तेमालु कंदो आहे उहो औरत खे कंदो आहे। हिकु नौजवान औरत बि हुजे जेके पोले जे इदारे में कमु करे ऐं नौजवान मर्द बि हुजे ऐं आहिनि ॿई पाण में नामहरम, त इहे जॾहिं हिकु मोटरसाइकिल ते वेहंदा या हिकु रस्ते ते जॾहिं हलंदा त यकीन तौर ते शैतान उन्हनि खे गुमराह करण जी कोशिशि कंदो। त कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे, कंहिं बि औरत जे लाइ जाइज़ न आहे त उहे इन तरीक़े ते पोले इदारे जे अंदरि कमु कनि। हा, बाक़ी कुझु रूल आहिनि, मसलन तौरु औरत जी ड्यूटी आहे पर उहा इंतिहाई परदे में आहे, हिजाब में आहे, पोइ मजबूरी में उहा जेकी आहे दुरुस्त थी सघे थी। बाक़ी जेकॾहिं औरत मर्दनि सां गॾु जेको आहे फील्ड में कमु करे या मर्द औरत सां मिली करे पोले जे इदारे में कमु कनि ऐं मर्द बि लाज़िमी हुन सां गॾु हुजनि त यादि रहणु खपे त हीउ नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। इन मां काफ़ी जेको आहे ख़राबु रीज़न उथी सघनि था, ख़ासि करे ज़िना जा रीज़न काफ़ी उथी सघनि था ऐं कोई बि मुस्लमान मां सम्झां थो पोइ बची नथो सघे जॾहिं पोले इदारे जे अंदरि मर्द ऐं औरतूं गॾु कमु कनि। त इस्लाम हिकु उहो मज़हब आहे जंहिं औरतुनि खे हुकुम ॾिनो तव्हां घरनि ताईं मदद थियो, पंहिंजे घर जी जेको मालिकी कयो, मुड़ुसनि जी इताअत कयो, औलाद जी जेको आहे तरबियत कयो ऐं अहिड़ी तरह 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़ो त इहा औरत अल्लाह ताला जे फज़ुल सां जन्नत में दाख़िल थी वेंदी। त बाक़ी जेको ॿाहिरियों जेको कमु अल्लाह ताला मुक़ररु कयो उहो मर्दनि जे लाइ कयो आहे। त मर्द वेंदा ॿाहिरि मज़दूरी कंदा, तिजारत ॿाहिरि कंदा, ऑफिस वञी करे कमु कंदा त उहा पंहिंजी कमाई करे अची करे पंहिंजी औरतुनि खे ॾींदा। इस्लाम हर हिकु ज़माने जे अंदरि औरतुनि जे ॿाहिरि कम खां ख़िलाफ़ु रहियो आहे। बाक़ी रहियो मसइलो कोई साथी इहा ॻाल्हि करे साईं औरतूं जेकॾहिं तव्हां इहा ॻाल्हि था कयो त पोइ औरतूं डॉक्टरनी बि त आहिनि, हालांकि औरतूं डॉक्टरनी न हुजनि त पोइ कमु कीअं थी सघे। ॾिसो, इहा हिकु मजबूरी आहे। औरत जेकॾहिं डॉक्टरनी आहे, हिजाब सां कमु थी करणु चाहे ऐं हिजाब ऐं परदे सां कमु करे थी ऐं सिर्फ़ु जेको औरतुनि जो इलाजु करे थी त पोइ उनजे लाइ इहा इजाज़त आहे ऐं जाइज़ आहे। बाक़ी जेकॾहिं का अहिड़ी औरत आहे जेकी डॉक्टरनी आहे पर उहा अमूमन डॉक्टरनि सां गॾु कमु थी करे ऐं मर्दनि जो उहो इलाजु कंदी आहे त इस्लाम किथे जेको इजाज़त ॾींदी इन औरत लाइ जाइज़ आहे वञी करे कमकार करे। ॾिसो, इस्लाम जेको हमेशह फोकस जेको कयो न उहो परदे खे कयो आहे। औरत आहे हिजाब करे थी ऐं अहिड़ी तरह हिकु अहिड़ी फील्ड में कमु करे थी जंहिंजी औरतुनि खे ज़रूरत आहे। बाज़ औक़ात असां वटि डिलीवरी जेकी औरतूं कराईंदियूं आहिनि त हाणे इस्लाम ॿुधाए थो हाणे इन शइ जी औरतुनि जी ज़रूरत आहे, औरतूं डिलीवरी करनि, औरतूं डॉक्टरनी थियनि। पोइ उहो बि इस्लाम बयानु कयो त इहा औरत हिजाब सां इहो कमु करे। अगरि जेकॾहिं इहा औरत हिजाब सां कमु नथी करे त इनजी बि ज़रूरत न आहे, इहा वञी करे पोइ घर में वेही रहे। त जेसि ताईं मुस्लमान जूं औरतूं परदे खे मुक़दम कंदियूं ऐं परदे खे जेको मज़बूत पकड़ींदियूं, इहे मुस्लमान जूं औरतूं बका बि ॾिसंदियूं ऐं इज़त बि ॾिसंदियूं। ऐं जंहिं ॾींहुं मुस्लमान जूं औरतूं इहा ॻाल्हि कई त परदो जेको मामूली शइ आहे, कंहिं क़िस्म जो कोई ज़रूरी न आहे ऐं हे सिर्फ़ु मुलनि ऐं मौलवियुनि जा हवाला आहिनि, त उन ॾींहुं मुस्लमान जूं औरतूं ज़वाल जी तरफ़ हली पवंदियूं। से राति जो अगरि इतलाम थी वञे ख़बर न पवे ऐं निमाज़ बि पढ़ी वियासीं, नमाज़ पढ़ण खां बाद में ख़बर पई त राति जो मूंखे इतलाम पियो, छा उहा नमाज़ थींदी या न थींदी। मां मस्जिद जो इमाम बि आहियां, मां खां 1-2 मरतबा ईअं थियो आहे त राति जो इतलाम पियो पर मूंखे ख़बर न पई। नमाज़ पढ़ण खां पोइ ख़बर पई त मूंखे जुनबी तड़पियल आहे, त उन सूरत में उहा नमाज़ अदा थी वेंदी या न थी वेंदी। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त तमामु जेके नौजवान ख़ासि करे उहा इमामत बि कराईंदा आहिनि ऐं ख़ासि करे ईअं नौजवान जेके इमामत खां बग़ैर हूंदा आहिनि त नमाज़ जा पाबंद अल्हम्दुलिल्लाह हूंदा आहिनि, त राति जो उनखे इतलाम पइजी पर उनखे ख़बर न पई। सुबुह सां कंहिं इमाम साहिबु जंहिंखे राति जो इतलाम पियो ख़बर न पई, उन नमाज़ पढ़ाए वियो। या अहिड़ा नौजवान जेके सिर्फ़ु नमाज़ जा पाबंद हूंदा आहिनि त उन्हनि राति जो उन्हनि खे इतलाम पियो पर सुबुह सां उनखे ख़बर न पई त उन्हनि फजर जी नमाज़ जेको पढ़ी छॾी या इमाम नमाज़ पढ़ाए छॾी, त हाणे बाद में उनखे ख़बर पई यार असांखे राति जो इतलाम पियल हुयो। त यादि रहणु खपे त इहा जंहिं टाइम तव्हांखे इल्मु थियो इहा तव्हांजी नमाज़ जेको न थींदी।
हाणे छा करिणो आहे, कपिड़नि खे चेंज करिणो आहे। त हाणे पाकाई इख़्तियार करे पोइ तव्हां नमाज़ खे वापसि जेको आहे मोटाईंदो, दुबारा नमाज़ खे क़ज़ा कंदो। हाणे मसइलो अचे थो इमाम जे लाइ, इमाम छा करे? इमाम त पोइ ते 20-30 खे नमाज़ बि पढ़ाए चुको आहे। त इमाम जे लाइ बहितर तरीक़ो इहो ई आहे त इमाम ज़ोर नमाज़ ते हिकु नॉर्मली ऐलान करे, ज़ोर नमाज़ ते नॉर्मली ऐलान करे त सुबुह सां जेको आहे मुंहिंजा कपिड़ा कुझु दुरुस्त न हुया, जंहिंजे करे नमाज़ जेको आहे फजर वारी कंहिं बि साथी जी न थी आहे, उन पंहिंजी नमाज़ खे जेको आहे मोटाइनि। त इंसान बशरी तक़ाज़ो थींदो रहंदो आहे, ख़बर त कंहिंखे बि न हूंदी आहे त मां जेको आहे जनाब सां जेको नमाज़ थो पढ़ायां। इहा ॻाल्हि अहिड़ी आहे त जेकी इंसान जे याने अकुल खां जेकी ॿाहिरि वेंदी आहे, बाद में इन शइ जी ख़बर पवंदी आहे। छो त राति जो बंदो जॾहिं सुम्हंदो त उहो काइम मक़ाम हिकु मौत जी कैफ़ियत में हूंदो आहे, ऐं सुबुह सां जीअं जो उथंदो उनखे ख़बर कान पवंदी आहे। त इमाम जे लाइ बि मुनासिब इहो आहे त उहो जेकॾहिं जनाबती हालत में नमाज़ पढ़ाए चुको आहे त उहो अॻिली नमाज़ में जंहिं जमातनि खे नमाज़ पढ़ाई थी उन्हनि जे अंदरि ऐलान करे त सुबुह सां कंहिं उज़ुर जे करे याने मुंहिंजा कपिड़ा दुरुस्त न हुया, तव्हां पंहिंजी नमाज़ जंहिं बि मुंहिंजे पोयां फजर जी नमाज़ पढ़ी आहे त उहो पंहिंजी नमाज़ खे जेको आहे मोटाए। त हे इमाम इन शइ जो ऐलान करे सघे थो, ऐं इन जे अंदरि कंहिं क़िस्म कोई आर बि न सम्झे, ऐं जमायती बि कंहिं क़िस्म जो कोई बि आर न सम्झनि। छो त बाज़ो का जमायत चवंदा यार हिकिड़ो अजीब वरी पेशमाम आहे, हिनखे इतलाम पइजो उन सां नमाज़ पढ़ाईंदई, त सर तव्हां पंहिंजी खोपड़ी खे जेको आहे इस्तेमालु कयो। हे जेको इमाम तव्हांजे आॾो बीठो आहे न, त इहो हिकु इंसानु आहे, हे फ़रिश्तो न आहे, हे इंसानु आहे। इन सां इतलाम वारी हालत थी सघे थी, हिनखे जुनबी तड़ जेको आहे पई सघे थो, ऐं अहिड़ी हालत में पई सघे थो जीअं तव्हांखे अमूमन पवंदो आहे। त जेकॾहिं ख़बर न पई त कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे टेंशन न आहे, मुक़्तदी जेको आहे पंहिंजो फ़र्ज़ खे मोटाइनि, ऐं अहिड़ी तरह इमाम बि जेको पंहिंजे फ़र्ज़ खे मोटाईंदो। साईं फ़ज़ल अमाल असर नमाज़ खां पढ़णु पोइ कीअं आहे? अच्छा ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त फ़ज़ल अमाल जेको आहे त असर नमाज़ खां बाद में जेकॾहिं का जमात थी वञे, ऐं काफ़ी माण्हू जेको आहे ॿुधण जा क़ाइल आहिनि त असर नमाज़ खां बाद में फ़ज़ल अमाल जे अंदरि अक्सर जेको हदीसूं आहिनि बंदो जेको आहे पढ़ी सघे थो। बाक़ी जेकॾहिं रावंड जे अंदरि जेकी तरतीब आहे उहा इहा ई आहे त इशा नमाज़ खां बाद में फ़ज़ल अमाल जी तालीम थींदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि हमेशह यादि रखणु खपे त कोई बि जेकॾहिं अगरि बंदो दर्स ॾिए थो, हदीस जेको आहे पढ़े थो, त उहो बंदो हेठि पब्लिक खे मुतनफ़िर न करे। असां वटि बाज़ औक़ात ईअं थींदो आहे त हिकिड़ी मस्जिद जे अंदरि 3 मरतबा जेको आहे बयानु थींदा आहिनि, 3 मरतबा त जेको आहे फ़ज़ल अमाल जेको आहे पढ़ी वेंदो आहे। त उन में ॾिसो नोयत ॾिठी वेंदी बंदनि जी, जेकॾहिं अगरि बंदा ॿुधण जे लाइ वेठा आहिनि इंतज़ार में, त तव्हां जेको आहे बयानु करे उनखे चङी तरह ॿुधायो। पर जेकॾहिं अगरि बंदा नथा ॿुधनि, काफ़ी जॻहियुनि ते याने बंदनि खे काफ़ी मुसरिफ़त हूंदी आहे, जंहिंजे करे उहे यानी हदीस में ऐं दर्स में शिरकत न करे सघंदा आहिनि। त हाणे सुवालु इहो आहे त छा असर नमाज़ खां बाद में फ़ज़ल अमाल पढ़णु कीअं? असर नमाज़ खां बाद में जेकॾहिं अगरि बंदा वेहनि था, काफ़ी जेको जमात वेहे थी, ऐं उहा बि इन ॻाल्हि ते एग्री आहे त असां जेको हदीस इन टाइम ॿुधंदासीं, त बहितर अमल आहे। हदीस जेकॾहिं कोई बंदो ॿुधंदो त उनजे सीने जे अंदरि नूर ईंदो। बाक़ी आवाम खे मुतनफ़िर न आहे करिणो। मुतनफ़िर मां मुराद इहो आहे त ज़ोर ते बि जेको आहे तव्हां तालीम कयो, असर ते बि जेको आहे तालीम कयो, मग़रिब ते बि जेको आहे तव्हां तालीम कयो, इशा ते बि जेको आहे तालीम कयो। त उहो पब्लिक जेकी उनखे नेठि लाज़मी पंहिंजा दुकान आहिनि, को ऑफ़िस वारा आहिनि, को बिज़नेस वारा आहिनि, त सभिनी खे जेको इहो कमु नेठि लाज़मी नज़र ईंदो आहे। इन में मां हिकिड़ी रिवाज जेको आहे पेश कंदुमि। ॾिसो साहबा जेको हुया, साहबा जो इल्मु जेको आहे तमामु वॾो वसी इल्मु हुयो, ऐं साहबा जो जेकी तालीम हुई त उहा तालीम डायरेक्ट रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिली। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जलील क़दर साहबी आहे। उन साहबी जो हिकु याने तालीम करण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो हुयो, पंहिंजो जेको आहे हिकु अंदाज़, बहितरीनु अंदाज़ उन साहबी जो हूंदो हुयो। उहो अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं बि बयानु कनि त हफ़्ते में हिकु मरतबो बयानु कंदा हुया, यानी ख़मीस ॾींहुं अब्दुल्ला बिन मसूद बयानु कंदा हुया, पोइ तफ़सीर बयानु कंदा हुया, हदीस बयानु कंदा हुया। त पोइ कुझु जमायतनि इहा ॻाल्हि कई त साईं तव्हां रोज़ाना जेको आहे बयानु छाजे करे नथा कयो, रोज़ाना तव्हां बयानु कयो। त अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाए त मां तव्हांजी फ़रागत वारे टाइम खे ॾिसी करे पोइ मां जेको आहे बयानु कंदो आहियां, ऐं मां तव्हांखे बेज़ार करणु नथो चाहियां। मां तव्हांजे याने फ़ुर्सत वारे टाइम खे ॾिसी करे पोइ मां तव्हांखे ख़िताबु कंदो आहियां, ऐं इहो तरीक़ो मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नोट कयो आहे त अल्लाह जे नबी हमेशह साहबा जो जेको याने फ़रागत वारो टाइम हूंदो हुयो, फ़ुर्सत वारो जेको टाइम हूंदो हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम ते अची करे याने साहबा खे वाइज़ो नसीहत कंदा हुया। त पोइ इन साहबी फ़रमायो त जेकॾहिं अगरि मां करणु त चाहियां त पूरो हफ़्तो बि मां बयानु कयां, पर बसि हफ़्ते में हिकु मरतबो मुंहिंजो बयानु काफ़ी आहे।
यानी इन मां चङी तरह मालूम थिए थो त बंदो जेको आहे बयानु करे थोरो बयानु हुजे पर उनजे अंदरि असरु जेको आहे ज़्यादा हुजे। कॾहिं कॾहिं असांजे मुआशिरे में ईअं बि थींदो आहे त यानी काफ़ी अहिड़ा हज़रत जेको ॾींहं जे अंदरि सॼो ॾींहुं बयान में पिया हूंदा आहिनि, ज़ोर ते बयानु, असर ते बयानु, मग़रिब ते बयानु, इशा ते बयानु, त माण्हू जेको आहे मुतनफ़िर थींदा पोइ। ॾिसो हे जलील क़दर साहिबी अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु, ऐं इन्हनि जो जेकर इल्मु साहिब इहो ॾिठो वञे त मां सम्झां थो नबी खां बाद में हिन पूरी दुनिया जे अंदरि वॾे में वॾो इल्मु जेको रखनि था उहे साहबा था रखनि। ऐं 1400 साल खां हेठि असांजो इल्मु जेको आहे छा रखे, कहिड़ी वैल्यू थो रखे। साहबा जे ज़रिए सां, साहबा जे इल्मु जे बराबरि असांजो इल्मु, यानी मां सम्झां थो 100% मां 1 पॉइंट बि मुश्किल न थींदो। साहबा खे एतिरो इल्मु हुयो, पोइ साहबा इत्ज़ाल खे वरितो। त हिन ज़माने जे अंदरि जेकॾहिं फ़ज़ल अमल पढ़ियो थो वञे त हिकु टाइम बंदो हिकिड़े ॾींहं जे अंदरि फ़ज़ल अमल पढ़े, जीअं राविंड वारनि जी तरतीब आहे त इशा नमाज़ खां बाद में उहो फ़ज़ल अमल पढ़ंदा आहिनि। ऐं ॿिए नंबर ते असांजे इलाइक़े में इहा बि हिकिड़ी वॾी जहालत आहे। असांजे इलाइक़े जे अंदरि इहो हिकिड़ो तमामु वॾो ज़ुल्म थो हले त तमामु जेको आहे मर्द हज़रात शादी कनि था, इन खां बाद में औरतुनि खे ख़र्चु जेको आहे बिल्कुलु निभाग नथा ॾियनि, बिल्कुलु उहो ज़रो बि ख़र्चु नथा ॾियनि। त औरतूं इंतिहाई काफ़ी जेको माॾे फ़ोन ते बि औरतुनि राब्तो कयो ऐं उहे एतिरियूं, यानी मूंखे त उन टाइम इंतिहाई जेको अफ़सोस थिए पियो त हे कहिड़े क़िस्म जा मर्द आहिनि जो औरतूं, यानी मां जंहिं टाइम मारे मैसेज कयूं ऐं कॉल कयूं त औरतूं बाक़ाइदे रुनियूं। त हे असांजा मुड़ुस आहिनि जेके काफ़ी अरसे खां वठी करे 2-2 साल खां वठी करे असांखे 1 रुपयो बि ख़र्चु नथा ॾियनि। त मां उन मर्दनि खे ॿुधाइणु चाहियां थो त ॾिसो, इस्लाम हिकिड़ी शइ खे बयानु कयो आहे त तव्हां जेकॾहिं औरत खे राश ॾेई सघो था, औरत खे जेकॾहिं अगरि ख़र्चु ॾेई सघो था त तव्हां निकाह कयो। ऐं जेकॾहिं औरत खे ख़र्चु बि नथा ॾेई सघो, राश बि नथा ॾेई सघो, त कंहिं क़िस्म जो कोई बि पोइ ज़रूरत न आहे, तव्हां अची करे निकाह कयो। निकाह खां बाद में औरत खे ख़र्चु ॾियणु ज़रूरी आहे ऐं अहिड़ी तरह उनखे राश ॾियणु ज़रूरी आहे। त पोइ तव्हां काॾां बि हाणे, यानी जेकॾहिं अगरि तव्हांखे चंदो करिणो पए त चंदो बि कयो। यानी जेकॾहिं सवली सिंधी में मां माज़रत सां जुमिला पेश थो कयां, जेकॾहिं अगरि पिनणो पए त पिनो बि सही, पर औरत खे ख़र्चु ॾियणो आहे। औरत खे जेकॾहिं तव्हां अगरि ख़र्चु न ॾियो त औरत पोइ कंहिं तरफ़ वेंदी। त इहो असां वटि काफ़ी जेको आहे ज़ुल्म हले थो त काफ़ी जेको आहे मर्द हज़रात, काफ़ी जेको आहे मुड़ुस पंहिंजी ज़ालुनि खे ख़र्चु नथा ॾियनि। अगरि उहे उनखे ख़र्चु न ॾींदा त औरत यादि रखणु खपे त औरत बुराई तरफ़ माइल थींदी। ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि असांजे ख़ासि करे जेके उलमा हज़रत नवां जेके फ़ारिग़ थियनि था, ऐं हिन साल बि काफ़ी जेको थिया आहिनि, त पोइ उन्हनि जो बार इहो सवालु हूंदो आहे त असां जेको आहे बयानु नथा करे सघूं, असांखे बयानु करण में ॾाढी तकलीफ़ जेको आहे महसूसु थिए थी। ऐं मिंबर ते विहूं त असांजा यानी पेर हथ जेको आहे लर्ज़नि था, इहा छाजे करे इहा कैफ़ियत थिए थी। ऐं पोइ काफ़ी जेको असांजा जेके उलमा जेको आहे फ़ारिग़ थिया आहिनि, यानी नवां जेके आलिम फ़ारिग़ थिया आहिनि, त उहे फील्ड में, यानी दीन वारी फील्ड में कमु जेको आहे ज़्यादा नथा खणी सघनि। उनजो हिकु रीज़न आहे, उहो रीज़न इहो आहे त सभ खां पहिरियां उहे पंहिंजे कम खे मुस्तक़िल खणी नथा सघनि। यानी जेके बि उलमा फ़ारिग़ थिया आहिनि, सभ खां पहिरियां माण्हुनि खे हिकु नसीहत कंदुमि त कंहिं बि मस्जिद जे अंदरि तव्हां पंहिंजो जुमे जो बयानु जेको आहे लाज़िम करे छॾियो। 1 नंबर ते जेकॾहिं अगरि तव्हांखे बहितरीनु स्पीकर थियणो आहे, बहितरीनु स्कॉलर थियणो आहे, त पोइ इन फील्ड खां तव्हां हथु न कढो। काफ़ी पुछा कंदा त असां साईं बयानु कीअं कयूं, बयान जे अंदरि महारत कीअं अचे, बयान जे अंदरि टैलेंट असांखे कीअं अचे। त बयान जे अंदरि टैलेंट उन सूरत में ईंदो ऐं उन जेको आहे हालत में ईंदो जॾहिं तव्हां हिकिड़ी शइ खे रूटीन बनायो। त जुमे ते मूंखे फ़िलाणी मस्जिद में, पोइ उहा चाहे ॻोठ वारी मस्जिद हुजे, जुमे जो बयानु मूंखे उन मस्जिद जे अंदरि करिणो आहे त करिणो आहे। भले छा बि थी वञे, बारिश थी वञे, बरसाति थी वञे, तूफ़ान अची वञे, पर हिकिड़ो बयानु मां पंहिंजे ज़हन में ठाहे छॾियां त मूंखे हर हिकु हफ़्ते जे अंदरि हे बयानु करिणो आहे। जॾहिं तव्हां पंहिंजी रूटीन बनाईंदव, तव्हां पाण खे बयान जो आदी बनाईंदो, पाबंद बनाईंदो, त इंशाअल्लाह तव्हां अनक़रीब ऐं जल्दी तव्हां बहितरीनु हिकु स्कॉलर थी वेंदो ऐं बहितरीनु तव्हांजी स्पीच थी वेंदी बयान जे एतबार सां। त तमामु जेके नवां उलमा फ़ारिग़ थिया आहिनि, त उन्हनि खे मां इहा ई हिकु नसीहत कंदुमि त कहिड़ी बि फील्ड जे अंदरि लहो, पोइ उहो तव्हां वेही करे पढ़ायो दर्स निज़ामी, या अहिड़ी तरह तव्हांखे ख़िताबत जो शौक़ु आहे, बयान जो शौक़ु आहे, त इन तमामु मामलात जे अंदरि पंहिंजी रूटीन बनायो। हिकिड़ो ॾींहुं बि तव्हां पंहिंजो मिस न कयो। अगरि तव्हां पंहिंजे वक़्त जा पाबंद थी था वञो, तव्हां दुनिया जा कामयाब इंसान आहियो। तव्हां वक़्त जा पाबंद थी था वञो, तव्हां दुनिया जा कामयाब इंसान आहियो। जेकॾहिं अगरि वक़्त जा पाबंद नथा थियो त दुनिया में तव्हां नाकाम इंसान थी वेंदो। त वक़्तु हिकु वॾी शइ आहे जंहिंजी पाबंदी हर हिकु इंसान खे करणु खपे।
सही मैयत जो पोस्टमार्टम करणु कीअं आहे। अच्छा, यादि रखणु खपे त मैयत जो पोस्टमार्टम करणु जेको आहे इस्लाम जे नुक़्ते नज़र में नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। त जीअं अल्लाह ताला इंसान जे ज़िंदगी में इंसान जे उज़वे खे ऐं जिस्म खे अल्लाह ताला ताज़ीम वारो बनायो आहे, सेम मरण खां बाद में बि इन जो जिस्म ईअं ई ताज़ीम वारो आहे। कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे ऐं कंहिं बि मुस्लमान जे लाइ गुंजाइश न आहे त उहो ॿिए कंहिं मुस्लमान भाउ जो बग़ैर कंहिं जुर्म खां हथु कटे या अहिड़ी तरह उनजो पेर कटे या उनजे जिस्म मां को अज्ज़ा जेको कढण जी कोशिशि करे। जीअं ज़िंदगी जे अंदरि हयाती जे अंदरि ज़िंदा बंदो आहे ताज़ीम जे लाइक़ु आहे ऐं मरण खां बाद में बि इंसानु ईअं ई जेको आहे ताज़ीम जे लाइक़ु हूंदो आहे। त पोस्टमार्टम जी कंहिं क़िस्म जी कोई बि इजाज़त न आहे त मुस्लमान जो मरण खां बाद में जिस्म मां कुझु अज्ज़ा जेको कढी करे उहे ॿिए हंधि किथे शिफ्ट कया वञनि। बाक़ी ॿाहिरि मुल्क में जेकॾहिं अगरि को रूल आहे त पोइ त बंदो मजबूर आहे। बाक़ी पंहिंजे पाकिस्तान जे अंदरि मां सम्झां थो काफ़ी इलाइक़नि जे अंदरि इहो रूल न आहे त पोस्टमार्टम खां तमामु मुस्लमान बचण जी कोशिशि कनि, पंहिंजे कंहिं बि ख़ानदान जो अज़ीज़ जो पोस्टमार्टम न कराइनि। अच्छा, ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि जो बि जेको आहे ज़हन में इहा ॻाल्हि रखणी आहे जेकॾहिं अगरि कंहिं बंदे सां हादसो थियो आहे, उन हादसे मां मुराद ईअं त कंहिंखे ज़हर ॾिनो वियो आहे या अहिड़ी तरह ॿी का शइ उनखे मारण में इस्तेमालु कई वई आहे, उन एतबार सां जेकॾहिं को ख़ानदान वारा असुली कातिल खे पकड़ण जे लाइ उनजो डॉक्टरनि खां जेकॾहिं पोस्टमार्टम कराइनि था ऐं अहिड़ी तरह उनजा अज्ज़ा जेको आहे चेक कराया वञनि था त पोइ उन में कंहिं क़िस्म जी कोई जेको आहे ममत न आहे। छाजे करे उन में पोस्टमार्टम करण जो मक़सदु हिकिड़ो इहो हूंदो आहे त असांजे बंदे खे असांजे ख़ानदान वारे इंसान खे जीअं क़तलु कयो उहो असुली जेको आहे कातिल ज़ाहिर थिए। त पोइ काफ़ी असांजे इलाइक़े में ईअं बि थींदो आहे त बंदनि जो इन एतबार सां पोस्टमार्टम करायो वेंदो आहे त असांखे असुली कातिल जी इन वटि ख़बर त पवे त आहे केरु जंहिं असांजे इन ख़ानदान वारे माण्हू खे ज़हर ॾिनो आहे या इनखे कंहिं घोटो ॾिनो आहे या अहिड़ी तरह ॿिए कंहिं तरीक़े सां इनखे इन मारियो आहे त बाज़ औक़ात ख़बर न पवंदी आहे। इन एतबार सां जेकॾहिं को संजीदा डॉक्टर आहिनि ऐं उहे अज्ज़नि खे चेक करे अज्ज़ा खे चेक करे ऐं ॿुधाए सघनि था त हे फ़िलाणा फिंगर प्रिंट निकिरनि था या अहिड़ी तरह फ़िलाणे बंदे जो हे कमु थी सघे थो, जीअं काफ़ी टेक्नोलॉजी आई आहे जंहिंजे ज़रिए सां ख़बर पइजी वेंदी आहे त फ़िलाणो हे फ़िलाणे खे जेकॾहिं क़तलु करण में फ़िलाणो हथु आहे, फ़िलाणे खे फ़िलाणे ई क़तलु कयो आहे, त इहे जेकॾहिं अगरि टेक्निकल इस्तेमालु कई वञे त उनजे लाइ शरीयत जेको आहे इजाज़त ॾिनी आहे। छा साईं नूंहं जे मथां ससु ऐं सहुरे जी ख़िदमत लाज़िम आहे या न? अच्छा, नूंहं जे मथां ससु ऐं सहुरे जी ख़िदमत लाज़िम ऐं फ़र्ज़ु न आहे। हाणे जेकॾहिं लाज़िम ऐं फ़र्ज़ु न आहे त पोइ काफ़ी औरतूं चवंदियूं त पोइ असांजे घर में कमकार छो कयूं, इहो बि हिकिड़ो सुवालु ईंदो। त ॾिसो, हाणे जेकॾहिं लाज़िम त जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई फ़र्ज़ु न आहे त औरत जेकी आहे यानी ससु ऐं सहुरे जी ख़िदमत करे। बाक़ी इख़लाक़नि जेको असांजो मुआशिरो हले थो, अदबनि जेको असांजो मुआशिरो हले थो त मुड़ुसु जेको आहे लाज़िमी वञी करे ॿाहिरि कमकार कंदो। घर में हिकिड़ो जेको आहे औरत खे यानी पीउ माउ खे हिकिड़ो ई पुटु आहे त उन जॾहिं निकाह कयो आहे त हाणे निकाह करण खां बाद में नेठि घर जे तमामु ख़र्चनि खे अफोर्ड त उहो ई कंदो त उहो नेठि ॿाहिरि ऑफ़िस में वेंदो कमकार लाइ, मज़दूरी ते वेंदो त घर में हिन जो पीउ माउ आहिनि। त हाणे इख़लाक़नि औरत लाइ मुनासिबु आहे त इहो पंहिंजे सहुरे ऐं सस जी ख़िदमत करे। उन ख़िदमत मां मुराद इहो आहे त घर में जीअं पंहिंजे मुड़ुस ऐं पंहिंजे लाइ मानी पचाए त उन्हनि जे लाइ मानी पचाए। ऐं इख़लाक़नि जीअं पंहिंजे मुड़ुस जा कपिड़ा धोए थी त इन जा बि कपिड़ा धोए त इन ते इनखे अजुर मिलंदो। ऐं हिकु नंबर ते अजुर मिलंदो, ॿिए नंबर ते ज़ाल मुड़ुस जी मोहबत बि इंतिहा दर्जे वधंदी। उहो इन एतबार सां जेकॾहिं हाणे ॾिसो पीउ माउ जी ख़िदमत पुट जे मथां लाज़िम आहे। हाणे जेकॾहिं पुटु घर में पीउ माउ जी ख़िदमत करे त घर जे एतिरनि सारा मामलात खे अफोर्ड न केरु कंदो। त पोइ अल्हम्दुलिल्लाह असांजे मुआशिरे जे अंदरि काफ़ी औरतूं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे ससु सहुरे जी ख़िदमत जेको चङी तरह कंदियूं आहिनि। ऐं इहो अदबनि ऐं इख़लाक़नि करण बि खपे। छाजे करे जेकॾहिं अगरि ॾिसो ससु सहुरे जी ख़िदमत जेकॾहिं नूंहं अगरि नथी करे त घर में पुटु अकेलो आहे, उहो पुटु वञे थो कमकार सां त इन जे पीउ माउ जी ख़िदमत ॿियो केरु करे सघंदो। जेकॾहिं पुटु करे त मां सम्झां थो घर जो माहौल हली न सघंदो। त औरत जीअं पंहिंजे पीउ खे ज़्यादा ताज़ीम ॾींदी आहे ऐं औरत जीअं पंहिंजे माउ जो ज़्यादा अदब कंदी आहे त इहा औरत ईअं सम्झे त जेके इहे मुंहिंजा ससु ऐं सहुरो आहिनि इहे मुंहिंजे पीउ ऐं माउ जी जॻह ते आहिनि। ऐं यकीन तौर ते जीअं पीउ माउ जी ख़िदमत ते अजुर सवाबु मिलंदो आहे, सेम सहुरे ऐं सस जी ख़िदमत ते बि ईअं जेको अजुर सवाबु मिलंदो आहे। ऐं अहिड़ी तरह सस खे बि इहो जेको आहे ज़हन थियणु खपे, ससु जीअं पंहिंजी धीउ खे ज़्यादा जेको आहे एतिराम कंदी आहे, उनजी इज़त कंदी आहे ऐं उनजी तकलीफ़ में यानी पंहिंजी माउ खे तकलीफ़ थींदी आहे त ससु बि पंहिंजी नूंहं जे मथां
ईअं ई जेको आहे रम वारी नज़र करे, जीअं अमूमन पंहिंजी धीउ जे मथां साह ॾींदी आहे ऐं पंहिंजे धीउ खे जेको आहे सभु कुझु सम्झंदी आहे ऐं पंहिंजी धीउ खे थोरी तकलीफ़ पहुचे त इंतिहाई उहा माउ परेशान थी वेंदी आहे त ससु ईअं सम्झे त जेकी इहा औरत पंहिंजे घर में आई आहे त इहा बि कंहिंजी न्याणी आहे, इनखे जेकॾहिं का तकलीफ़ पहुचे, इनखे जेकॾहिं को ग़म पहुचे, इहा ससु ईअं सम्झे त इहा तकलीफ़, इहा ॾुख ऐं इहा मुसीबत ईअं सम्झो मुंहिंजी धीउ खे पहुती आहे। जेकॾहिं मां सम्झो माशरो अहिड़ो थी वञे त असांजी फैमिली जेको मेंबर आहिनि ऐं असांजी फैमिली जेको सिस्टम आहे उहो तमामु बहितरी तरफ़ वेंदो, त नुंहुं बि जेको आहे पंहिंजी सस खे ताज़ीम ऐं इज़त ॾिए जेको उनजे मथां हक़ु आहे, ऐं अहिड़ी तरह सस जे मथां बि लाज़िम आहे त पंहिंजी नुंहुं खे पंहिंजी धीउ वांगुरु सम्झे। साईं, अगरि कोई मुड़ुसु पंहिंजी घरवारी ते ख़ामख़ा शक करे ऐं इल्ज़ाम लॻाए त इस्लाम जी नज़र में उहो कीअं आहे? अच्छा, ख़ामख़ा शक करणु, ख़ामख़ा जा इल्ज़ाम लॻाइणु हे इंतिहाई गलीज़ अमल आहे। इस्लाम इन खे वॾे हिसे में रोकियो आहे त कंहिं बि औरत जे मथां तेसिताईं तव्हां जेको आहे ग़लति गुमान नथा करे सघो, शक नथा करे सघो, जंहिंजे बारे में तव्हांखे सबूत जेको आहे वाज़े तौर ते मिलिया न हुजनि या शायदि तव्हांखे वाज़े तौर ते मिलिया न हुजनि। ऐं असांजी सोसाइटी में ज़्यादा जेको मर्ज़ु आहे त ख़ामख़ा जो औरत जे मथां घरवारी ते शक करणु, त मां सम्झां थो इन में औरत जी दिलि बि जेको काफ़ी मुड़ुस खां जेको भरिजी वेंदी हूंदी ऐं दिलि इन में ख़राबी थींदी आहे, यानी मोहबत पोइ न फैलबी आहे। त कंहिं बि दुनिया जे अंदरि कोई बि जेको आहे मुड़ुस पंहिंजी घरवारी ते ख़ामख़ा शक न करे, त इस्लाम में उहो मज़हब आहे जंहिं बयानु कयो त औरत खे, कंहिं बि औरत खे उन टाइम ताईं तव्हां बदकार नथा थी सघो ऐं ख़राबु नथा थी सघो जंहिंजे बारे में तव्हांखे सबूत वाज़े तौर ते न मिलिया हुजनि, ऐं सबूत बि उहे पका, यानी उहे अहिड़ा बंदा हुजनि जेके तव्हांखे शाइदी ॾियनि था ऐं उहे पंहिंजी ज़िंदगी में सचा बि हुजनि। बाज़ औक़ात हिकु कूड़ा बंदा ॻाल्हि कंदा आहिनि त यार फ़िलाणी हीअ औरत हीअं ई आहे, त ॾिसो इस्लाम में कूड़े बंदे जी शाइदी क़बूल न आहे, इस्लाम में सचे बंदे जी जेको शाइदी क़बूल आहे। त ख़ामख़ा जो घरवारी ते शक करणु या अहिड़ी तरह उन ते ख़ामख़ा जो इल्ज़ाम लॻाइणु हे गुनाह कबीर आहे, ऐं क़यामत जे ॾींहुं तव्हांखे इन शक जो ऐं इन इल्ज़ाम जो जेकी बग़ैर कंहिं बुनियाद ते मुड़ुसु लॻायो आहे घरवारी मथां तोहमत, त क़यामत जे ॾींहुं मुड़ुस खे हिसाबु ॾियणो पवंदो। बाक़ी जेकॾहिं वाज़े तौर ते हिकिड़ी घरवारी जे मथां ख़बर पइजी वई त घरवारी जा मुंहिंजा ॿिए कंहिं सां, मुंहिंजी घरवारी जा ॿिए कंहिं सां तालुकात आहिनि, वाज़े तौर ते जेकॾहिं ख़बर पइजी वई आहे ऐं पोइ तव्हां ॾिसो था हक़ीक़त में इन जा शायद बि मां वटि मौजूदु आहिनि, पोइ जेको घर मां जेको आहे आसानी सां कढी छॾियो। बसि हिकिड़ी औरत तव्हांखे पसंदि न आई ऐं तव्हांखे कंफर्म आहे त हिन औरत जा ॿिए कंहिं सां तालुकात हुया, त पोइ इस्लाम ॿुधाए छॾियो जेकॾहिं अगरि पसंदि न आहे ऐं जेकॾहिं ज़्यादा तव्हां हिनखे पंहिंजे टेम ते रखंदव त पोइ तव्हां ज़ुल्म कंदव, त पोइ बसि महल सां हुनखे फ़ारिग़ करे जान छॾायो। भाई आख़िरी में मां इहा बि ॻाल्हि कंदुमि त ख़ामख़ा जो इल्ज़ाम जेको आहे घरवारी ते लॻाइणु हे गुनाह कबीर आहे ऐं क़यामत जे ॾींहुं हुन मुड़ुस खे अल्लाह जी बारगाह में जवाबु ॾियणो पवंदो। त कोई बि ख़ामख़ा जो शक जेको आहे पंहिंजी घरवारी ते न करे, बाक़ी दुनिया जे अंदरि हुनखे पर्दे जो हुकुम करे ऐं अहिड़ी तरह इस्लाम जो अहकाम हुनखे ॿुधण जी कोशिशि करे। साईं, अगरि कोई शख़्स पंहिंजी घरवारी सां ॿिए रस्ते जी तरफ़ सोबत करे, उनजो हुकुम छा आहे? मसलन जीअं क़ौम लूत वारो फेल। अच्छा, यादि रहणु खपे त जेकॾहिं कोई बि बंदो पंहिंजी घरवारी सां यानी ॿिए रस्ते जी तरफ़ सोबत करे, उन मां मुराद इहो त यानी उहो रस्तो इस्तेमालु न करे जंहिं रस्ते खां औलाद जो सिलसिलो वधंदो आहे, यानी ॿिए कंहिं रस्ते, यानी उन रस्ते खां अलावा ॿिए रस्ते जी तरफ़ जिमा करे, यानी उनखे मां मख़फ़ी अल्फाज़ में जेकॾहिं पेश कयां त क़ौम लूत वारो फेल पंहिंजी घरवारी सां अपनाए, इन बारे में छा हुकुम आहे? ॾिसो, इन बारे में अहादीस में सख़्तु हुकुम आयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन बंदे जे मथां अल्लाह जी लानत हुजे जेको पंहिंजी घरवारी सां अहिड़ो तरीक़ो इस्तेमालु करे। ऐं क़यामत जे ॾींहुं ॿी रिवायत में आयो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उन बंदे जी तरफ़ रहमती नज़र ई न कंदो जेको पंहिंजी घरवारी सां क़ौम लूत वारो फेल इख़्तियार करे। अगरि कंहिं बि मुस्लमान जे अंदरि इहो फेल आहे त उहो सभ खां पहिरियां तौबा इस्तग़फ़ार करे ऐं पंहिंजे इन गुनाह ते इंतिहाई शर्मसार थिए। साईं, अगरि को शख़्स पंहिंजी घरवारी खे पर्दे जो हुकुम करे ऐं ज़ाल पर्दो न करे त छा मुड़ुसु ज़ाल जे मथां सख़्ती करे सघे थो या न? अगरि मर्द सख़्ती न करे त छा पोइ मुड़ुसु गुनाहगार थींदो? हिकिड़ी ॻाल्हि यादि रहणु खपे त औरत खे मुड़ुसु पर्दे जो हुकुम कंदो रहंदो, उनजे मथां सख़्ती बि कंदो, छाजे करे इहो हुकुम क़ुरान हकीम में नोट थियल आहे त मुड़ुसु जेको आहे पहिरियों त इख़लाक़ी ज़बान में हुनखे सम्झाईंदो त तूं जेको आहे पंहिंजे सोटनि खां, मासातनि खां इनखे तोखे हिजाब करिणो पवंदो। त औरत जे लाइ मुनासिबु आहे, औरत लाइ ज़रूरी आहे त मुड़ुस जी इन ॻाल्हि खे तस्लीम करे, छाजे करे इहा ॻाल्हि मुड़ुस जी न आहे, इहा ॻाल्हि क़ुरान हकीम जी आहे त औरतूं नामहरम मर्दनि खां हिजाब कनि
ऐं पर्दो कनि, अगरि न कंदियूं इहे औरतूं जेको आहे इंतिहाई गुनाहगार थींदियूं। बाक़ी जेकॾहिं मुड़ुसु जेको काफ़ी ज़माने खां पर्दे जो हुकुम कंदो अचे थो पर औरत खे उनजी ज़बान सम्झे ई नथी, औरत उनजी ॻाल्हि ई नथी सम्झे, त यादि रहणु खपे त इहा औरत इंतिहाई गुनाहगार थींदी। बाक़ी मुड़ुसु जेकॾहिं हुकुम करे थो पर्दे जो ऐं अहिड़ी त औरत उन ते अमल नथी करे ऐं औरत उनखे ईअं ई जेको आहे छॾे थी ॾिए, त मुड़ुसु जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे गुनाहगार न थींदो। अलाह ताला क़ुरान हकीम में बि इहो हुकुम ॾिनो आहे त तव्हां भलाई जो हुकुम कयो ऐं अहिड़ी तरह बुराई खां रोकण जी कोशिशि कयो। अलाह ताला तमामु औरतुनि खे पर्दे वारो बणाए ऐं तमामु औरतुनि खे अलाह ताला नेक ऐं मुतक़ी बनाए। बसि